हलानी में खबर ॾींदा हलो। हलानी भरसा पीर कायम शाह भरसा माल जे वापारी अरबाब नांगुर जी चोर घर जी छित टोड़े घर में पयल सामान बुआरे वया, जॾहिं त गरदणी ऐं हलानी पुलिस चोरन जा पेरा खणण लाइ लाड़काणो मां खुजी कुता घुराया वया। SHO हलानी अब्दुल मजीद आराई पुलिस नफरी साण करे जाइ वारदात ते पहुची वयो। पुलिस ऐं नांगुर बिरादरी जा सभई माण्हू सख्त गर्मी में चोरन जा पेर खणण लाइ खुजी कुते खे जाइ वारदात तां चोरन जा पेरा सुंघाया वया। उन खां पोइ खुजी कुतो मुख़्तलिफ़ ॻोठनि मां क्रॉस कंदे 4-5 किलोमीटर जो सफ़र करे ॻोठ हादी बख्श चांग जे उताक ते वेही रहियो, जितां हलानी पुलिस 2 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।